ذلك الذي ولا يعز ولا تحامل مسكين فويل للمصلين الذين هم عن صلاتهم ساهون الذين هم يراءون ويمنعون الماءون صدق الله العلي العظيم. कवल पाऊ पाताल में घोर भरे आकाश बिनी संधी गालड़ी राजगा की रास एड़े इष्ट के शाबाश जय मोहब्बती होया तवा दोस्तन के असाजे प्रोग्राम में असाजे सीनियर उस्ताद साईं पले पे आहिनि जो भी फर्ज आहे त तव्हां पंहिंजे फर्ज खे पंहिंजी नेकनियती सां इख़लास सां सच्चाई सां निभाईंदव ऐं असां इहा उमीद था करियूं त जेको असांजे हिन मुआशिरे में तव्हां ॾिठो आहे हाणे त सभ खां पहिरीं 42 डिपार्टमेंट सॼी सिंध में आहिनि पर सभ खां पहिरीं जेकॾहिं मसइलो थिए थो त उहो मसइलो सभिनि खां पहिरीं उस्ताद ते थी खॼे उहा उस्ताद ते इन सूरत में थी खॼे त असांजे स्कूलनि सां वाबस्ता जेके हुन जा मासूम आहिनि जेके असांजे ॻोठनि में ड्यूटियूं आहिनि असांजो पंहिंजे जेको आहे शहरनि में ड्यूटियूं आहिनि त उते उन्हनि सां सलाहियल जेके उन्हनि जा वालिदेन आहिनि त यकीनन इहो उन्हनि जी आंगुर बि बजा आहे इन जे करे बजा आहे जो फर्ज़ में कोताही करे उते जेको आहे छा था कनि त ड्यूटी त हुननि खे मिली पर उन ड्यूटीअ खे पंहिंजो फर्ज़ नथा सम्झनि एतिरा काफ़ी दोस्त आहिनि जेके पंहिंजी ड्यूटीअ खे घटि में घटि पंहिंजी हिलाल जेको आहे सो करे जेको आहे सो खाओ ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांजो मुआशिरो हिन वक़्तु सिंध जेको आहे सो सिंध जो उस्ताद तमामु घणे जेको आहे सो माना हिकिड़े अताब जो शिकार आहे को बि अहिड़ो तालुको ज़िलो कोन्हे को जिते जेको आहे सो माना उस्ताद जी जेका पघार थिए उस्ताद जो जेको एज थिए उहो पैसनि खां सवाइ